मेड़ा मां ख़बर ईंदालुस फरीदाबाद में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शहादत जे ॾींहुं ते सरकारी आम मोकल न करण खिलाफ़ फरीदाबाद में सुन्नी राब्ता काउंसिल ॻोठ अल्लाह तीवणू जी अॻवान हाफ़िज़ अली गुर ख़ासकेली मौलवी महमूद ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻोठ अल्लाह तीवणू खां 2 किलोमीटर एहतिजाजी रैली कढी सिटी गेट ते धरणो हयो। उन मौके ते मौलवी महमूद ख़ासकेली रैली खे ख़िताब कंदे चयो त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा खिलाफ़ कुछ शरपसंद गुस्ताखी कनि था। इन्हनि खे इंसामिया फौरी तौर लगाम ॾे ॿी सूरत में पुरअमन माहौल ख़राब न कयो वञे। हिननि चयो त सरकारी सतह ते आम मोकल कराई वञे जीअं बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जा ॾींहं मल्हाया वञनि था। ईअं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शहादत जे ॾींहं ते आम मोकल करे ॾींहुं मल्हायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।